तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़। पारस टीवी न्यूज़ में हिकु भेरो तव्हांखे भलीकार चवंदासीं। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल करीम संग्रासी जो ॻोठाणनि सां नाजाइज़ियूं। असिस्टेंट कमिश्नर जो भाउ नसरुल्लाह उर्फ बादशाह, सौट इकबाल संग्रासी, महरम खलीफ़ो संग्रासी असिस्टेंट कमिश्नर जे चवण ते ॻोठाणनि ते कूड़ियूं दरख़्वास्त करे बेगुनाह ॻोठाणनि खे तंग कयो पियो वञे। अगर को हद जो SHO हक़ जी ॻाल्हि करे थो त उनखे असिस्टेंट कमिश्नर अब्दुल करीम संग्रासी पंहिंजे उहिदे जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे उन SHO ते प्रेशर विझे थो ऐं फ़ैसिलो असांजे हक़ में करे। उन जो सबूत तारीख़ कल 17 जनवरी ते हद जो SHO अब्दुल हकीम कुरैशी साहिब ते ज़ोर ॿुधो पियो वञे त फ़ैसिलो असांजे हक़ में कर। SHO बुटशिया अब्दुल हकीम कुरैशी साहिब सरज़मीन ॾिसण खां पोइ इंसाफ़ कंदे चयो त ख़ुदा ॾिनो लाखो पंहिंजे दीवार पंहिंजे सही जॻह ते आहे। उन असिस्टेंट कमिश्नर जे पुछियल नसरुल्लाह संग्रासी, इकबाल संग्रासी, महरम संग्रासी SHO साहिब सां बि बदतमीज़ी कंदे चयो त 10 फुट अंदरि ख़ुदा ॾिनो जी जॻह मां असांखे वठी ॾे। असां ॻोठाणा वज़ीर आज़म सईद मुराद अली शाह खे अपील था करियूं त असिस्टेंट कमिश्नर अब्दुल करीम संग्रासी खे पंहिंजे उहिदे जे नाजाइज़ ताक़त इस्तेमाल करण खां रोकियो वञे। ॿी सूरत में ॻोठ सुल्तान लाखे जा ॻोठाणा एहतिजाज करण ते मजबूर थी पवंदा।